साथियो, तव्हां सभिनी खे मूं इलियास तरी जे पारां सिक भरियो सलाम क़बूल पवे। अॼु असां पंहिंजे यूट्यूब चैनल जे पहिरें प्रोग्राम उमरकोट जो हाल अहिवाल में मुख़्तलिफ़ मसइलनि ऐं मुख़्तलिफ़ मालूमात खे कठो करे उनखे गॾु करे खणी असां हाज़िर आहियूं अवां सॼणनि जे साम्हूं। अॼु उमरकोट जो हाल अहिवाल जे हिन पहिरें प्रोग्राम में असां हाल अहिवाल कंदासीं उमरकोट जे अंदरि जेका मौजूदा सूरत हाल पैदा थी आहे कोरोना लॉकडाउन सबबि, उन जे नतीजे में ग़रीब मिसकीन माण्हुनि जे लाइ सिंध हुकूमत पारां जेके 2 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि, जेका 2 करोड़ रुपयनि जी ग्रांट जारी कई वई आहे ऐं उहा डिप्टी कमिश्नर उमरकोट ताईं पहुती आहे। उनखे कीअं पियो विरायो वञे, उनजो कहिड़ो निज़ाम ठाहियो वियो आहे, उन कहिड़े सिस्टम तहत कहिड़नि बुनियादनि तहत विरायो वेंदो, उनजा समूरा अंग अखर ऐं तफ़सील खणी पाण ॻाल्हाईंदासीं उमरकोट जे हाल अहिवाल ते, उमरकोट जे मामलनि ऐं मसइलनि ते। सभ खां पहिरीं असीं ॻाल्हाईंदासीं त उमरकोट ज़िले जी आबादी घणी आहे। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 11.5 लख खां वधीक उमरकोट जी कुल आबादी आहे, यानी 11.5 लख ख़ानदान उमरकोट ज़िले में रहनि था। 11.5 लख ख़ानदान उमरकोट ज़िले में रहनि था, जॾहिं त हुकूमत सिंध पारां 2 करोड़ रुपया उमरकोट ज़िले खे इमदादी राशन जा कटा या जंहिंखे चइजे बैग्स, उहे तयारु करे ग़रीबनि ऐं मिसकीननि में विराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ऐं जॾहिं त बैग तयारु कया पिया वञनि, जेके असांजो मालूमात आहे, असांजी जेका रिपोर्ट्स आहिनि, उन मूजिबि कोई 7,850 जे लॻभॻि बैग्स आहिनि। ऐं इहा रक़म कुल जेका ठहे थी, उहा ठहे थी 1 करोड़ 58 खां 60 लख रुपया, यानी 1 करोड़ 58 या 60 लख रुपयनि जा जेके अंग अखर ॿुधाया पिया वञनि त इन्हनि जा ऑक्शन्स करे ऐं उन्हनि जी जेको राशन ख़रीद कयो वियो आहे ऐं उहे तक़रीबन 7,850 ऐं समथिंग इहे जेके बैग्स आहिनि इमदादी राशन जा जेके कटा, इहे ख़रीद करे ग़रीबनि ऐं मिसकिननि ताईं पहुचाया वेंदा। त बाक़ी 40 लख रुपया कहिड़े खाते में वेंदा, इन जे लाइ सरकारी ऑफिसरनि जा जेके सोर्सिस आहिनि उहे इहो ॿुधाइनि था त इन्हनि खे रुॻो इन जे करे रिज़र्व कयो वियो आहे त जीअं मथां कोई इनकम टैक्स लॻी पवे ऐं ट्रांसपोर्टेशन जो ख़र्चु अचे, उहो पोइ ही ऑफिसर किथां कंदा, पंहिंजे खीसे मां त कंदा कोन, तंहिंजे करे उन्हनि बचाए रखिया आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में जेके आम ज़रिया आहिनि या जेके सहाफ़ती ज़रिया आहिनि, उहे वरी इन्हनि खे चबराटो प्रोग्राम करार ॾेई रहिया आहिनि त बाबा इहो अॻिते हली चबराटो जो शिकार थी वेंदा। छा थियणो आहे, छा थींदो, इहो तजुर्बनि जे बुनियाद ते ई तव्हां उनजो तसर करे सघो था त माज़ी में कीअं थींदो रहियो आहे। यकीनी तौर ते हाणे बि ईअं ई थियणो आहे। पर बसि सभ खां जेका अहम तरीन ॻाल्हि आहे जंहिंजो असीं तव्हांजे आॾो इज़हार करणु वञी रहिया आहियूं, उहो आहे त इन्हनि राशन बैग्स खे विराइण जे लाइ कमेटियूं जोड़ियूं वियूं आहिनि। उहे कमेटियूं कहिड़नि माण्हुनि ते मुश्तमिल आहिनि। उन्हनि कमेटियुनि में टाउन कमेटीज़ जा चेयरमैन, यूनियन काउंसिल जा चेयरमैन ऐं काउंसलर ऐं उतां जो लोकल ज़कात कमेटी जो जेको मेंबर आहे, उहो उन कमेटी में शामिलु हूंदो। सवालु इहो आहे त उमरकोट ज़िले में 42 यूनियन काउंसिलूं आहिनि, 7 टाउन कमेटियूं आहिनि, 1 म्यूनिसिपल कमेटी आहे। गुज़िरियल 4 सालनि खां इन्हनि चेयरमैननि, वाइस चेयरमैननि ऐं काउंसलर्स जेके ग़रीबनि ऐं मिसकीन माण्हुनि खे पटका ॿधाया आहिनि, छा उन्हनि खां अवी वाक़ुफ़ु न आहियो? उन्हनि कहिड़ा पटका ॿधाया आहिनि, उन्हनि कहिड़ा इनकलाबी क़दम खयां आहिनि जंहिंसां ही उमरकोट ज़िलो जेको रोल मॉडल या हिकिड़ो मॉडल ज़िलो बणिजी वियो आहे। छा अवां उमरकोट जे हिन मॉडल ज़िले जी हालति न आहे ॾिठी त आए ॾींहुं रोज़ गटर नाला उथलनि था, ड्रेनेज सिस्टम तबाह आहे, गंदगी जा ढेर आहिनि, सफ़ाइयूं किथे का शइ नज़र कोन थी अचे, वाटर सप्लाई जो स्कीमूं तबाह आहिनि, माण्हुनि जे हलण ऐं घुमण फिरण जे लाइ जेके रोड रस्ता आहिनि उहे ख़स्ता हाल, खॾा, तबाही बर्बादी जो शिकार थी विया आहिनि। इन्हनि चेयरमैन्स पारां, इन्हनि टाउन कमेटीज़ जे चेयरमैन पारां 7 करोड़
5 करोड़ रुपयनि जूं जेके तरक़ियाती स्कीमनि जो NITs कयूं जूं 3 NITs थी चुकियूं आहिनि। किरोड़े रुपया जेके गवर्नमेंट जा अलाए कहिड़े खाते में शायदि लॻे थो नशस्तनि गुफ़्तनि बर्ख़ास्तनि, जेको आयो वियो खपियो ख़तमु थियो, को पुछाणो करण वारो कोन्हे। हिते त आउं ईअं चई सघां थो, असीं ईअं चवण में हक़ जा न पियूं त हिते इहा कार आहे त तूं चओ मूंखे हाजी, आऊं चवां तोखे गाज़ी। ग़रीब माने ॿुधी वञे त ॿुधी वञे, भले उहो उन ग़रीब मिसकिन माण्हू जी सहायता थिए न थिए, उन सां हिननि वॾेरनि भोतारनि सरमाएदारनि जो छा वञे। इहे थोरी तव्हां ग़रीब मिसकिन ई मुतवस्त तबिके जे जेके हेठां जे दर्जे जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी जेका हालत ज़िंदगी खे तब्दील करण जे लाइ जेको उहो सम्झा इनकलाबी प्रोग्राम्स आणींदा, क़तई तौर ते न। इन्हनि सदाईं झांसा ॾेई, धोखा ऐं दौलाब ॾेई, जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे त क्रोकोडाइल टीयर्स, इन्हनि वाॻूं वारा ॻोड़ा ॻाड़े सदाईं ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि खे भिंभलाए वोट वठी ऐं पोइ वरी 5 साल ग़ाइबु थियण जी कोशिशि कई आहे। ईअं ई हिन भेरे थी रहियो आहे। तव्हां तसवर करियो, जेके काउंसलर खां वठी बल्दियाती निज़ाम में वेठल चेयरमैन्स अहिड़े ग़रीब मिसकिन माण्हू खे उमरकोट में रिहाइशी सर्टिफिकेट टाइम ते नथा ॾेई सघनि, उन्हनि कहिड़ा इनकलाबी फाड़ा मारिया हूंदा यार, तव्हां तसवर त कयो। तव्हांखे ख़बर आहे त उमरकोट ज़िले जे अंदरि 42 यूनियन काउंसिलनि में सिर्फ़ु 10 सेक्रेटरी मुक़ररु थियल आहिनि। ही केॾां विया आहिनि चूंडियल MNAs MPAs? हिन ज़िले जे अंदरि 2 मिनिस्टर मौजूदु आहिनि। हिन ज़िले जे अंदरि जेके वेठा आहिनि उन्हनि में अक़लियती मेंबर्स बि हुकुमरान जमायत सां तालुक़ु रखंदड़ हिन ज़िले सां तालुक़ु रखनि था। सूबाई सलाहकार बि हिते ई जेको रहनि पिया, MPAs MNAs बि हिते रहनि पिया, सेनेटर्स बि रहनि पिया। डेवलपमेंट त टके जी कोन्हे। पोइ छा ही हिते रुॻो वेठा ई इन जे करे आहिनि त हर 5 सालनि खां पोइ आवाम जे मुक़दर जा धणी थी ऐं उन्हनि खे चवनि सब्ज़ बाग जा जेके इनकलाबी जेके नारा हणी उन्हनि खे चवनि था बाबा असीं सभु कुझु करे छॾंदासीं, तव्हांजो जेको आहे हुसूल ज़िंदगी जो जेको रोज़मर्रा जो जेको तरीक़ो उहो बि तब्दील थी वेंदो, तव्हां वटि ख़ुशहाली अची वेंदी, खीर जूं नदियूं वही वेंदियूं। थिए त कुझु बि हूंदो। 42 यूनियन काउंसिल जे अंदरि जेके माण्हू गुज़िरियल 4 सालनि खां 10 सेक्रेटरी मुक़ररु कराए वेठा आहिनि ऐं उहे पंहिंजनि यूनियन काउंसिलनि में सेक्रेटरीज़ मुक़ररु नथा कराए सघनि यार, उहे माण्हुनि जी ग़रीब मिसकिन माण्हू जी कहिड़ी सहायता कंदा। ऐं उन खां पोइ जेको हिन उमरकोट ऐं थरपाकर ज़िले खे गुज़िरियल हिकिड़े पूरी सदीअ खां, हिकिड़े पूरी अधु सदी खां वॾे अरसे खां जेको हितां जी पटेल कल्चर जेको हिकिड़ो धप करे वियल मुदेखार जेको हिकिड़ो सिस्टम आहे समाज जो, उन तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। ऐं हितां जे भोतार खे उन्हनि पटेलनि जी ज़रूरु रखणी पवंदी। जेकर ईअं पटेलनि जी उहे नथा रखनि त उहे पटेल उन्हनि भोतारनि ऐं सियासतदाननि जी माने पटकी धूड़ था करे छॾनि। पोइ यकीनी तौर ते उन्हनि खे इलेक्शननि में हाराइण जा जतन था कनि, वोटनि ते धाड़ा लॻनि था। इहे समूरा ख़्याल ख़दशा उन्हनि जे ज़हन में आहिनि, तंहिंजे करे उहे उन्हनि पटेलनि खे पोइ जेको 5 कटा 10 कटा 20 कटा इनाम जे तौर ते तोहफ़े जे तौर ते ॾेई था छॾनि। पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे, राज जा राणा आहिनि, धणी आहिनि, मर्ज़ी वारा आहिनि, जंहिंखे वणे उनखे ॾियनि, जंहिंखे वणे उनखे न ॾियनि। उन्हनि पटेलनि जो छा वञे त हीउ ग़रीब मिसकिन हक़दार आहे ऐं हीउ कमाई वारो आहे, उथी वेठी वारो आहे, इनखे न ॾियूं। सो सुवालु इहो आहे, असां सभिनी सॼणनि खे वक़्त जे हुकुमराननि जे आॾो, हितां जे डिप्टी कमिश्नर उमरकोट जे आॾो ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि जे आॾो इहो सुवालु रखी उन्हनि खां पुछाणो करणो पवंदो त तव्हां हिननि ग़रीब मिसकिन माण्हुनि जी सहायता जे लाइ किरदारु अदा छो न आहे कयो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां उमरकोट जे हाल अहिवाल प्रोग्राम खे ॿुधण खां पोइ इन मामले ते गौर वीचार करियूं ऐं हिननि जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके बि हिन वक़्त जा हुकुमरान आहिनि, जेके बि हिन वक़्तु उमरकोट ज़िले जे अंदरि ऑफिसर्स मौजूदु आहिनि, उन्हनि खां सख़्तु पुछाणो करियूं, उन्हनि खां चऊं त हीअ इमदाद जेका ग़रीबनि ऐं मिसकिननि जे नाले ते आयल आहे, इन्हनि ते धाड़ा पिया लॻनि, इन्हनि ते हक़ तलफ़ियूं पियूं थियनि, इन्हनि ते वाजिबियूं ग़ैर वाजिबियूं पियूं थियनि ऐं मेरिट जी लताड़ कई पई वञे। तव्हांखे फौरी तौर ते इन जो नोटिस वठी इन खे रोकराइणु घुरिजे। इंशाअल्लाह वरी मिलबो ॿिए प्रोग्राम में, जेको बि इन ई साॻिए मौज़ू ते हूंदो त अचो त करियूं कचहरी उमरकोट जे हाल अहिवाल प्रोग्राम में। तव्हां सॼणनि जी महिरबानी।